अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो तव्हां खे पंहिंजे चैनल में ख़ुशामदीद चऊं था। नाज़रीन, अॼु असां तव्हां खे परियल उर्फ़ परू चांडे जे बारे में ॿुधाईंदासीं। नाज़रीन, सिंध में चांडिया ख़ासि मशहूरु रहिया आहिनि, जिन में जलाल चांडियो, मुमताज़ मौलाई चांडियो, उमेर बाब चांडियो ऐं सोशल मीडिया स्टार मिस्टर चांडियो। पर हिकु ॿियो बि चांडियो हुयो जंहिं जूं कहाणियूं अॼु ताईं सिंध में मशहूरु आहिनि, परियल उर्फ़ परू चांडियो। नाज़रीन, पेशे जे हिसाब सां त हीउ हिकु धाड़ेल हुयो, पर चवंदा आहिनि त वॾी दिलि वारो धाड़ेल हुयो। धाड़ेल माना धाड़ो हणंदड़ फोरू वग़ैरह, या भत्ते ख़ातिर माण्हुनि खे अगवा कंदड़। हीउ हिकु गैर इख़लाक़ी, गैर शरई ऐं गैर इंसानी पेशो आहे। पर परियल उर्फ़ परू चांडियो उन जे लाइ मशहूरु हो त हू ग़रीबनि जो हॾ ॾोकी हुयो। हू अमीरनि खां धाड़ा हणी माल ग़रीबनि में अची विरहाईंदो हो। परियल कंहिं वॾेरे जो पालियल न हो। परू चांडियो केतिरनि ई ग़रीब माण्हुनि जे न्याणियुनि जी शादीअ लाइ समूरो ॾाज जो सामान मदद तौरु ॾींदो हो। नाज़रीन, परियल खे हालतुनि धाड़ियल कयो हो, पर हिन मक़ामी माण्हुनि खे ऐं ग़रीबनि खे कॾहिं बि तंग न कयो, न ई वरी औरतुनि सां बदसलूकी कई। नाज़रीन, परियल चांडे जी माउ जो हिकु अख़बार में बयानु आयो त ज़ुल्म जॾहिं बर्दाश्त खां ॿाहिरि निकिरी वञे थो त माण्हू मजबूर थी करे घर खां ॿाहिरि निकिरी हथियार खणनि था। जेकॾहिं इंसाफ़ शुरूअ में मिले त धाड़ेल केरु थींदो, पर मूं पंहिंजे पुटनि खे झलियो हो त धाड़ेल न थियो, पर उहे न मुड़िया। परू चांडिया केतिरा ई मामला न्याणियुनि जे मेड़ ते ख़तमु कया ऐं हीउ हमेशह न्याणियुनि खे इज़त ॾींदो हो ऐं हू न्याणियुनि खे हमेशह अहमियत ॾींदो हो ऐं मुखालिफ़नि खे माफ़ करे छॾियो। आम माण्हू परियल चांडे जे किरदार तौरु औरतुनि जो एहतराम करण जे करे उनजी मोहबत ऐं इज़त कंदा हुआ। नाज़रीन, जॾहिं परियल चांडे खे मारण में सभई नाकाम थी विया त परियल जे साथियुनि खे इस्तेमालु करे 1983 में साजिश तहर परूअ खे सखी सैयद मुसाणी लॻ रोड ते रेलवे फाटक ते मुक़ाबले में मारियो वियो। नाज़रीन, चवंदा आहिनि त परियल खे मारण खां पोइ 11,000 सिंधी अजरख मथां परियल जे पिया। नाज़रीन, पर अॼुकल्ह जा धाड़ेल हर तरह जे किननि कमनि में मुलवस आहिनि। चोरी धाड़ो सिर्फ़ु सिंध या पाकिस्तान में न आहे, पर दुनिया जे हर मुल्क ऐं तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बि धाड़ो जो मसइलो बणियलु आहे, जेको पुराणे ज़माने खां वठी हलंदो अचे पियो। सिंध जे धाड़े वारे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लॻा आहिनि। सभ खां वॾो धाड़ो त सियासतदान हणी विया आहिनि, जिन रोड रस्ता स्कूल अस्पतालूं सभु खाई विया ऐं पाकिस्तान समेत सॼी सिंध खे तबाह करे छॾियो। नाज़रीन, धाड़ा दुनिया जी तारीख़ में पुराणे ज़माने खां हलंदा अचनि था। दुनिया जी तारीख़ में अहिड़ा वाक़िया बि ॿुधण में आया आहिनि, जिन में ही त धाड़ा हणंदड़ माण्हू बि अलाह जा वली बणिजी चुका। नाज़रीन, धाड़ो हणंदड़ हमेशह लाइ धाड़ेल नाहे हूंदो, उहो तौबा करे बदिलजी बि वेंदो आहे। नाज़रीन, परियल चांडियो दिलि वारो धाड़ेल हूंदो हो। नाज़रीन, इहा थी तव्हांजे लाइ मालूमात। सिंधी भाउरनि में उमेदु आहे जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहिनि त असांजे चैनल खे सुठी मोट ॾींदा ऐं उमेदु था त सिंध जा प्यारा माण्हू असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।